तकरार, है तकरार। वञ लाला वञ, जॾहिं यतीम इन धड़ के ॿार जी सॼे ॻोठ वारा तव्हांखे कुटींदा ऐं पादर हणंदा तव्हांखे, तॾहिं तव्हांखे अहसासु थींदो त सिजावल ख़ान तव्हांजे मथां छपर छाव हुयो या न। ही मुझो भाउ न, पर मुझे दिल जो टुकड़ो है बाबा। इनके कुछ भी थियो न त मुझो हाव लड़ी पवंदो, हाव लड़ी पवंदो। ये धक जेके मूं अदा कया आहिनि कसम सां मुझे दिल में लगा है, दिल में बाबा। आखिर अदा वज़ीर इनके समझे छो नथो। अॼु जॾहिं मां औताक ते पहुतुसि न, ख़बर अथव सोट सिजावल छा पियो चवे। जॾहिं पंहिंजी खड़ह जो कुत्तो पंहिंजे ई घर जा थांव लुभे त ॿुधाए उनखे छॾे ॾियणु घुर्जे या उनजो सीनो गोलियुनि सां परूण करणु घुर्जे। जॾहिं इहे जुमला मूं सोट जे ज़बान तां ॿुधा न त मुंहिंजो रत टांडनि मथां टहिकण लॻो। मूं सम्झो त मुंहिंजे लाइ आहिनि। जॾहिं मां घर पहुतुसि त मूंखे इहा ख़बर पई त इहे जुमला मुंहिंजे लाइ न पर हिन वज़ीर लाइ आहिनि, वज़ीर लाइ। इहो खड़ वारो कुत्तो मुंहिंजे ई घर में आहे, मुंहिंजे ई घर में। बाबा ही मरंदो, मरंदो ही मरंदो। मूंखे ही पक्का त सोट हिनखे ज़िंदा कोन छॾींदो। जेकॾहिं ही मरंदो त ज़िंदा मां बि न रहंदुसि बाबा, मां बि न। मुझे मौत खां पहिरियां जेका मां तबाही बर्पा कंदुसि न, उन सां असांजा ॿई खानदान राख थी वेंदा, राख। हाणे तूं पंहिंजी मंज़िल ते पुॼी वियो आहीं। हितां खां असांखे हाणे अलॻि थियणो पवंदो। खणी जो असांजी मंज़िल अलॻि थिए पई, पर ॿीहर मुलाक़ात ज़रूर थींदी। ॿी मुलाक़ात जी ख्वाहिश न ॾेखार, हर भरू मुसीबत में न थी वञी। ही जेको कुझु थियो न, हिनखे बुरो ख़्वाब सम्झी विसारे छॾिजांइ। शामिर अॼु ताईं न दोस्तनि खे विसारे चुको आहे ऐं न वरी दुश्मननि खे। पंहिंजी मुलाक़ात जल्द थींदी। कंहिंजे लाइ मुसीबत थी अचे उहा तव्हांखे पोइ ख़बर पवंदी। अरे अम्मा छो थी रोए पई? माणे काॾे वई नज़र ई कोन थी अचे। अम्मा मरी वई आ। न को अमड़ माणे थी मरे पई। उहा घणनि जा सिर खणी पोइ मरंदी। पर मूंखे इहो त ॿुधाए त तोसां कहिड़ो न हक़ कयो अथऊं धाड़ो हयूं अथऊं पीउ माउ जो माउ जे मथां तती वेठी आहियां। चाची हाणे तू ही ॿुधाए, अम्मा ऐं बाबा मुंहिंजी ज़बरदस्ती शादी रेस सां था कराइनि। हा तुंहिंजी शादी नवाब सां? हा चाची, रेस मुंहिंजे जोड़ जो न आहे। मां त शादी मूंसां सां करणु थी चाहियां। तव्हां त मुंहिंजो रिश्तो बि घुरियो, पर अम्मा ऐं बाबा राज़ी नथा थियनि। इहो भला मूंखे एतिरो त ॿुधाए, तुंहिंजे रिश्ते जी घुर कई आहे नवाब? रेस बि शादी करणु थो चाहे। बाबा खे चयोसि त मुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्ह। हाणे अम्मा ऐं बाबा मुंहिंजे लाइ बाहि वारे ॾिनी आहे। चवनि था त तूं रेस सां शादी कर। न अड़ी अमड़ न, अलाह न करे तूं ते हवेलीअ में वञे त कैद थी वञे।
रखवाला हते मां तुझी शादी पंहिंजे पुट मूसा सां कराईंदसि। हा सच्ची चाची तू मूसा के राजी कंदी है? अड़ी अमड़े तो जहिड़ी सोहणी सेबती छोकरी ॿी का मूसा खे मिलंदी छा? पर चाची मूसा त मूसा शादी करण का इनकार करे छॾियो आहे। ओ अम्मा मूसा जो थियो आहे दिमाग़ ख़राब, मां पाण ई मञाईंदीमांसि, इन ॻाल्हि ते तूं खुट कोई न कर। हा चाची तू वे मां तुझे लाइ चांहि करे थी अचां। अमड़े ॿिए दफ़े तुंहिंजी चांहि हिते पीअंदसि, हाणे जे माणे अचे वई न त मूंखे ॾंभिड़ चूरू कंदी, इन करे मां हलाए थी। चाय केड़ी है? किथे उठी आई? उत्तर जो पासो है, मतलब तो रस्तो सिर्फ 5 किलोमीटर पे है। हितां खां ॿाहिरि निकिरंदुमि, कोई ख़बर पवी त ये वो तो किथे किथे यारन सां मुलाकात थींदी, जरूर थींदी। तुंहिंजो भाउ तुंहिंजे लाइ परेशान थो लॻो अथे, तूं आख़िर अहिड़ा कम करी छो थी? छो घर में परेशान थियनि? थोड़ो ॿुधाए त भाॼाई, मूं कहिड़ा कम कया आहिनि? पुफी तोखे सभु ख़बर आ, ॻाल्हि लिकाइण सां मसला हल न आहिनि थींदा। तूं सियाणी नथी, तूं हिन घर जी वॾड़ी न आहीं। जॾहिं वॾी ॻाल्हाए थी न त तूं हिन घर जी वॾड़ी थियण जी कोशिश न कर। अञा तूं ॿियनि खे केतिरो माठ कराईंदी हा? मां चवां थी तूं मूं साम्हूं वाद न आण। मां माठ कोन कंदसि, हक़ सच चवंदसि। तूं वरी कॾहिं खां हिन घर जी वॾड़ी थी वई? हाँ भाॼाई हिनखे सम्झाइसि, न त हाणे मां माठ करण वारी न आहियां, घणी मूं माठ कई। हाणे तुंहिंजनि बुरनि कमनि जो इल्ज़ाम असां मथां थो लॻे। बंदि रख हकम ज़ादी, तूं वरी मूंखे थी दोरा ॾेखारी। पंहिंजी छोरी खे सम्झा न छा थी बके। जेसीं ताईं तूं हिन घर में न असां सुख जो साह कोन खणी सघंदासीं। अचे बाबा चवांसि थी, या हिन घर में तूं रहंदी या असां रहंदासीं। हाणे असां हिन घर में कोन रही सघंदासीं। वॾी आई आहे मूंखे हिन घर मां तड़े कढण वारी। असांखे ख़बर आहे त हिन घर मां असां तोखे तड़े कोन कढी सघंदासीं, पर जेके तुंहिंजा इहे पेर आहिनि न, उन्हनि जे करे तूं जल्द हितां तड़जी वेंदी आहे। तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त कंहिंजा कहिड़ा पेर आहिनि। तरफ खां भावरा मूंखे उठी आया, मतलब त कच्चे खां मां 5 किलोमीटर पंधु करे आहियां ऐं हू 8-10 किलोमीटर जे मुफ़ासिले ते पहुता। कहिड़े ॻोठ में रहनि था या
वो जांच कंदासीं। पर मुझे घर के खात रहण आयो ही छा। अरे ॻाल्हि त ॿुध, तुंहिंजे घर में सखणनि डबनि खां सवाइ ॿियो आहे छा जो मां तुंहिंजे घर खे खाट हणंदुसि? हल तो वरी कहिड़ियूं बैंकूं फुरियूं आहिनि, सदाई कुकड़ियूं चोरायूं सही भित ता। तुंहिंजी कुकड़ त तुंहिंजे घर में आहे न, नई मूं हुनखे चोराइण जी कोशिश कई आहे ऐं नई वरी हुनजी चूज़ीअ खे। ज़बान संभाले ॻाल्हा। घुटी थी खणई। हाणे जॾहिं मां पंहिंजे रमज़ में हिते घिटीअ में बीठो आहियां, केड़ो कम आ तुंहिंजो जो कंहिंखे अची चूकूं थोरी? हल पैर ड्रा या न क्याड़ी वारो चंपो। इन निभागे सां ॻाल्हाइण ई ग़लती आ, वञी खॾ में पवे। वॾो को निभागो पादरनि सां बि नथो सुधरे, हिनखे कजे त कजे छा? बाबा परेशान न थियो, मालिक भलाई कंदो, अदा अची वेंदो। अम्मा मुंहिंजी दिल जो टुकड़ो अलाए कहिड़नि हालनि में हूंदो, उन खां सवाइ मूंखे आराम अची सघे थो? उहो त आहे बाबा, अदा खां सवाइ त सॼो घर खाली खाली लॻे थो। शामिर घर में हूंदो आहे त घर बि ख़ुशियुनि सां भरियल हूंदो आहे। हू न आहे त ही घर मूंखे खाइण थो अचे, हुन सां गॾु ई असां जूं ख़ुशियूं जुड़ियल आहिनि। तव्हांजी ख़ुशियूं वठी आयूं आहिनि बाबा। तव्हांजो दुआउनि जो मूंसां आहे, मूंखे छा थींदो भला? अदा अदा मां त तोखे हर वक्त दुआऊं कंदी हुयसि। हा जंहिं भाउ जे लाइ तो भेण जूं दुआऊं हुजनि, हुनखे भला छा थींदो? पुट तूं आहीं त असांजी ज़िंदगी आहे, तोखां सवाइ छा आहे? अलाह करे मुंहिंजी हयाती तोखे ई लॻी वञे। बाबा अकबर अचई वठ। हिन में छा आहे बाबा साईं? हिन में बहराम खान जे मौत जो सामान आहे। कीअं बि करे अकबर इहो बहराम खान जे हथनि ताईं पहुचणु घुरिजे। ही त बहराम ताईं पहुची वेंदो बाबा साईं, पर इन खां पोइ तव्हां छा था सोचो त बहराम जो कमु पूरो थी वेंदो? बहराम खान जो कमु जेकॾहिं न बि पूरो थियो तॾहिं नवाब खान जी जेका शक जी तलवार मूसा जे मथां टंगियल आहे न, उहा ज़रूरु हटी। बहराम जो होटल ते चकर ज़रूरु ॾींदो। हिन खां पहिरीं जो हू उतां निकिरी वञे, पहिरीं असांखे हुते पहुचणु खपे। पोइ इंतज़ारु छा जो आहे? तव्हां निकिरी वञो, पर यादि रहे कमु अॼोके ॾींहं में हर हाल में थियणु घुरिजे। कमु थी वेंदो बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र रहो। अच सलीम। दादा सही वो चवे त बहराम जे दिल में का खोट आहे जेकी असांखे ॿुधाइण नथो चाहे। खोट? कहिड़ी खोट? ऐं कंहिंजे दिल में खोट आहे सुल्तान? लेवा तूं वञी पंहिंजो कमु कर। केतिरा चकर तोखे दादा मूं सम्झायो आहे त असांजे कमनि में ढंग न अड़ाए। मां बि रेस जो ख़ासि कमदार आहियां। जेकर कुझु ॻाल्हियूं गुझिजियूं आहिनि मूंखे ॿुधाईंदो त छा थींदो? राज तुंहिंजे सिहत लाइ सही न आहे, छो जो उन जो वज़न थोरो ॻरो आहे, जेको वज़न तूं कॾहिं बि न खणी सघंदे। ओतिरो वज़न खण
जेतिरे वज़न खणी तो में सह पहुजे हद खां वधीक वज़न तोखे गोॾनि खां झुकाए विझंदो। ये आखिर लीमे खे कुछ समझन छो न था जो मुखे गाह ही न था विझन इन के या खबर काने तो लीमो बि मुही भला है। हां खटन सा खटवा त मिठन सा मिठवा तू न कहीं हाल वरण जड़ो न सूर सलण जड़ो कजे भी त छा कजे बियो को हाल भाई आए भी कोन न अंदर जो सूर सले को बाहर हल्को कजे न को हालड़े साल हो तुझी किस्मत तुझी पंहिंजी ज़ाल ई तोखे घर जो भगल पारो थी समझे जंहिंमें माण्हू अटो ऐं खंड त छा पर लूण बि नाहे विझंदो मथां किथां वही वञे। तू भगल पारे खां घट भी नाहे पर छा कजे किस्मत में लगल हुए लगी वए हाणे काडे कजे निभाइणो आ। वाह 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 जो निभायो अथई जीअं परणजी आई आई तीअं ई अचे खट वती अथई घर जे कम में लोड़े लोड़े मुंहिंजी त चेल ही चीबी थी वई आहे। तो जी इहा ताफ न खुटंदी मां वरी मथो सवालनि जा जवाब ॾियां पोइ उहा कम वारी ॻाल्हि त भई अॼु ॾींहं ताईं तो कम जी ॻाल्हि कई कहिड़ी आहे रुगो वात त हणंदी आई कम जी ॻाल्हि त कंदी कोन आई। ओड़े माठ कर मुआ सड़ियल मुंहिंजी ॻाल्हि ॿुध कन तोड़े हन मुंहिंजा कन तोड़े हन तू रुगो ॻाल्हि कर हर भरू काकड़े में हथ विझी मुंहिंजा आंड्रा कढण जी कोशिश न कर। मां ॻाल्हि ॿुधी आ त रईस नवाब खान ॿी ज़ाल परणजण थो चाहे। ॻाल्हि त ॿुध नवाब खे शादीअ खां रोकणो आहियां उन सां तूं शादी कंदी दिल त चए थी हीअं काकड़े में हथ विझी ज़बान छिके कढाए कुतनि खे खारायां तूं इन्हे उबत ॻाल्हि करण खां असली न मुड़ंदे। रेसा आहे हिक खां 10 शादियूं करे सघे थो उनखे मां त नथो रोके सघां मोचड़ा त न आहिनि खाइणा। अड़े अकुल जा अंधा मुआ मां इहो चयो त जेकॾहिं न नवाब सां असांजे छोकिरीअ जो रिश्तो थी वञे त पोइ पर इहो रिश्तो कराईंदो केरु ऐं तोखे कीअं ख़बर पई त रेस शादी थो करे। अड़े हो कमदार ऐं बचुल हिन न इन्हनि जो इरादो लॻो पियो आहे त असांजे छोकिरीअ जो नवाब सां रिश्तो थी वञे। इहा ॻाल्हि मूंसां छोकिरीअ नैना कई उहा नवाब सां शादी करण ई छोकिरी नथी चाहे। पोइ असांजी छोकिरी कीअं चाहींदी त हिकु परिणियल सां हुनजो निकाह कजे। छोरी हली मांखे मां पाण खे राज़ी कंदसि तूं रुगो मूंसां खे मञाए विझ बाक़ी कम मूं ते छॾे ॾे। हा हली मांखे तूं सम्झाईंदीअ बाक़ी हुन कारीअ रखे वरी मुंहिंजी गिची में थियणी न बा न को पीरन खां पिनी पुट सां वठजनि उहो कारीगर आहे तोखे लॻ हयां भई ॿुधी नथो मरे पियो बदनसीब माठे कर त 2 मिंट आराम कयां आराम तो करे अला ख़बर में आराम करी ते आराम कर। अदा छा तूं मूंखे माफ़ नथो करे सघी। न आहियां मां तुंहिंजो भाउ तूं मुंहिंजे लाइ मरी चुको आहीं मां तुंहिंजे लाइ मां त तुंहिंजे लाइ मरी सघां थो अदा जेकर तोखे कुछ थी वयो न तो पोइ मां कंहिंजे लाइ जीअंदुसि मां त सफ़ा निंधड़क थी वेंदुसि। निंदड़ का थियण तुंहिंजा दुश्मन यार मुंहिंजो त तो में साह अटकियल आहे। तूं मुंहिंजे रूह जो राणो आहीं तूं ई मुंहिंजी ताक़त आहीं तूं ई मुंहिंजो बाह बेली आहीं। जेकॾहिं तोखे कुझु बि थियो त पोइ सोच मुंहिंजो छा थींदो छा मां तुंहिंजी जुदाई बर्दाश्त करे सघंदुसि। मां त भूरी भूरी भोर थी वेंदुसि तूं न ही ॻाल्हि खे सम्झी छो नथो। अदा मां सभु सम्झां थो अम्मा ऐं बाबा खां वधीक तूं मूंसां मोहबत कंदो आहीं उन जे करे तो बि शादी बि कान कई मता मुंहिंजो प्यार वंडजी वञे। जॾहिं सभु ख़बर अथई छो मुंहिंजे रुलाइण पोयां पियो आहीं छो तो मूंखे कमज़ोर बनाई। अदा यार मां कसम खणी थो चवां तो मां हुनजे पोयां न आहियां पर हू छोरी मूंखे ब्लैकमेल पई थी करे। उन मर्द जे ज़िंदगीअ मथां लानत हुजे जेको हिकु औरत जे चक्कर में अची ब्लैकमेल थो थी वञे। मां मञा थो शुरू में मूंखां ग़लतियूं थियूं आहिनि पर हाणे मां जान छॾण जे चक्कर में आहियां पर इहा छोरी त मुंहिंजो पीछो ई कान थी छॾे। तूं ॿुधा त मां छा कयां। शायदि सोट तोखे ई हाकिमज़ादे खे ॾिसी वरितो आहे
सौट सिजावल असां ॿिन्ही खे ॾिसी वठी हा न, उते जो उते असां ॿिन्ही खे पूरो करे आया। पर मूंखे जेको अंदाज़ो थो लॻे, सौट दुफ ॾिसी ऐं गोली हलाई आहे, उन ख़्याल सां मतां गोली निशाने ते लॻी वञे। वज़ीर, मुंहिंजा भातू ऐं ॿार आहिनि। सोट तव्हां ॿिन्ही खे ख़तम करे पाण बदनाम थियण न पियो चाहे। उन करे मूंखे पूरी पक आहे हू तुंहिंजो शिकार करण थो चाहे। उन करे मां थो चवां त कन खोले ॿुध। हाणे राति जो कंहिंसां बि कम सां या चोरियूं करण न वञ। जेकॾहिं तो ईअं कयो न, तूं वापसि कोन ईंदे, पर सुबुह जो मूंखे तुंहिंजो लाश ज़रूर मिलंदो। शमीर छा थो सम्झी? तुंहिंजे अॻुआ पोयां कंहिंजा हथ, नवाब खान, सिजावल या अञा को ॿियो आहे जो असांजी दुश्मनी जे बाह मथां हथ पियो सेके? जंहिं बि असांजे पोयां बाह बारी आहे न बाबा, तमामु जल्द हुनखे वाक़ो कंदुसि। अदा दरगुज़र करे छॾियो, दरगुज़र करे छॾियो। उन्हनि खे ॻोल्हण खां पोइ छा कंदासीं? दरगुज़र वारो वक़्तु गुज़री चुको आहे मुंहिंजी भेण। हाणे इहा दुश्मनी मच्छी जे कंडे जीअं असांजे निड़ी में फाथल आहे। ऐं जेसि ताईं कुराड़ो करे इन कंडे खे ॿाहिरि फिटो न कंदासीं न, तेसि ताईं न असांखे सुकून मिलंदो ऐं न ई इहो सुकून सां निकिरी सघंदो। पुट, तूं सही थो चए। असांजे सब्र खे उहो असांजी कमज़ोरी सम्झो वेठा। हाणे जेसे ताईं दुश्मन खे अख न ॾेखारबी ऐं उन जा गोॾा न कुटींदासीं, तेसे ताईं उहो असांजी पचर कोन छॾींदा। बाबा, उन सां वरी नओं मसइलो शुरू थी वेंदो। हिन वक़्त ताईं असां हिननि ॻाल्हियुनि खे दरगुज़र करण जी कोशिशि कई आहे। मूंखे ॿुधायो, हिन महिल ताईं असांखे सुकून सां रहण ॾिनो अथनि? जेसे ताईं हिन कुतनि खे मुहारो मोचड़ो न हणंदासीं न, तेसे ताईं कोन मुड़ंदा। प्या लामारा ॾींदा असांजे अॻियां। जेको चावठ टपियो न, उनखे बूट मां हणंदुसि, पर जेको रोलू सोलू ॿाहिरि ॾिसी न, उनखे मोचड़ा तूं हणजाए, तॾहिं इहे कमीणा सुधरंदा। हाणे ईअं कबो बाबा, जानखोर जानवर जॾहिं फसल में घिड़ंदो आहे न, उहो ईअं न आहे निकिरंदो, पादर में हथ विझणो पवंदो आहे, पोइ ई निकिरंदो आहे। हाणे हिन जानखोर जानवरनि खे घर मां छा, पर हिन ॻोठ मां ई तड़े कढी छॾिबो। वक़्तु मुंहिंजी ज़िंदगीअ मां तेज़ीअ सां गुज़रंदो पियो वञे। जॾहिं खां वठी तोखे मूं ॾिठो आहे, मूंखे ईअं थो लॻे त ॼण मुंहिंजी ज़िंदगीअ जो वक़्तु बीह वियो हुजे। हाणे त हिकिड़ो ॾींहुं बि मूंखे साल जे बराबरि थो लॻे। सच तो चई, मूंखे बेवकूफ़ तो बणाए। जेको पाण कंहिंजो हुस्न ॾिसी बेवकूफ़ थी वियो हुजे, उहो भला ॿिए कंहिंखे बेवकूफ़ कीअं बणाईंदो? जेकॾहिं मूंसां एॾो प्यार कंदो आहीं त पंहिंजो नालो छो नथो ॿुधाईं? तूं केरु आहीं, किथां जो आहीं, नालो छो नथो ॿुधाईं? हाणे ख़बर पई त इन छोरीअ जो चक्कर हलंदड़ आहे ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी पाण खे सात पाक पई सम्झे। हाणे हिनखे बेवकूफ़ बणाए पंहिंजी मुठ में क़ैद करण को वॾो मसइलो कोन थींदो। ॿुधाए न, तुंहिंजो नालो छा आहे? चयुमि न त राति जो राजा ऐं तूं मुंहिंजी राति जी राणी। राति जो राजा? रात जो राजा या ॾींहं जो बादशाह? पुफी तूं? पुफी मां इहो इश्क कर, प्यार कर, मोहबत कर। तोखे कंहिं रोकियो आहे? ही अलड़ जवानी आहे ऐं हिन ते काबू करण, हुनजो मतिलबु राति जो पंहिंजूं निंडूं फिटाइण। जंहिंसां बि दिलि चवई, दिलि जूं कचहरियूं करे पंहिंजी दिलि विंदराईंदी कर। पोइ उहो राति जो राजा हुजे या ॾींहं जो बादशाह, मां तोखे कोन रोकींदसि। पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, तो मुंहिंजे लाइ ग़लति सोचो ऐं मुंहिंजी का बि शिकायत अदा सां कयई न, त इहा सॼी फिल्म मां तुंहिंजी ॻिचीअ में विझंदसि। भली हिन घर जो वॾो अदो हुजे, पर हुकुम सिर्फ़ु हाकिम ज़ादी जा ई हलंदा आहिनि।
मुंहिंजी राति जी राणी। हाणे त हिन ॾाइण खे ख़बर पइजी वई जीअण कान ॾींदी। जेकॾहिं मूं ई अम्मा हिन जी शिकायत कई न बाबे सां, सॼी फिल्म मुंहिंजी ॻिचे में विझी छॾी। जी मुंहिंजी बाबा खे ख़बर पई न, बाबा मूंखे बंदूक हणण जी देरि कोन कंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।